پنگريو شهر में पाणी खोट ख़िलाफ़ बदीन बचायो कमेटी जे सॾ ते नोकोट मोरी खां पनगरियो शहर ताईं प्यादल मार्च कयो वियो, जंहिंमें बदीन बचायो कमेटी जे अॻुवाणनि अज़ीज़ुल्ला डेरो, मीर नूरामन तालपुर, ख़ुदा ॾिनू शाह, नवाज़ अहमदाणी, रजब खोसो, खलील बुरगड़ी, नसरुल्ला जरवार, अल्लाह बचायो रावकड़ो, अली अकबर चांडियो, अली गुल खोसो, गफूर चांडियो समेत सियासी समाजी अॻुवाणनि, शहरियनि, सहाफ़ियनि, आबादगारनि तोड़े आम माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सेडा बदीन जे माण्हुनि तोड़े जानवरनि खे उञियूं ऐं बुखियो रखी ज़ुल्म करे रही आहे। हिननि चयो त फुलेली ऐं अकरम वाह ते गैर क़ानूनी धिका, फिलड केनाल ऐं लफ्ट मशीनूं हणी बदीन खे मुकमल बंजर बणाइण जो इरादो कयो वियो आहे। अॻुवाणनि चयो त बदीन जे लाइ मुसीबत बणियल ख़ादिम मेमण ऐं डायरेक्टर सीधा मीर ग़ुलाम अली खे हटाए मथनि केस दाख़िल कया वञनि ऐं बदीन जे थियल नुक़सान जो अज़ालो करायो वञे।